ख्वाब तो ॾाढो भलो ॾिठो साईं फरमायो माई कीअं भलो आई साईं अब्दुल मुतलिब ही फकीर जे वण मजा वण नाए हे गोलारती जे वण मां वण नाए हे माकड़ी जे वण मां वण नाए बल्कि ही वण हिन वण खां मुराद अल्लाह जे आखिरी नबीअ जो दीन आहे सुभान अल्लाह बरहक मदीने वाले साईं जो दीन जेको टोड़ जंहिंमें चार वॾियूं टारियूं ये मुझे महबूब जा चार यारल जोड़े जोड़ जहान जी जने जोड़ी आई खावत खास खलके मोहम्मद बुखाई कल मुंह ते करीम ते चिट्ठो चायाई अन मौला के व अंत महबूबी ये उताई कोई लिखी दिलाई भई सरहो सैयद के सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेके नंढियूं टारियूं ये अल्लाह जे महबूब जे दीन जा वली हूंदा ये आलिम हूंदा जेके पन्ना ये मोमिन मुसलमान हूंदा मुंहिंजा प्यारा दोस्त उनमें जेके वण में गुल ये नमाज़ी हूंदा दीनदार माण्हू हूंदा वण ख़ुदा जे महबूब जो दीन जो थोरे वक़्त में पखिड़जी पवंदो सॼी दुनिया जे अंदरि सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेके माण्हू प्यार था कनि उहे मोमिन मुसलमान जेके वठण आया उन वण खे मुनाफ़िक़ काफ़िर हुआ जेके वॾी पिया जेके हिकिड़े जवान रोकियो उहो जवान तुंहिंजे पुठीअ मां अचे पियो तुंहिंजे ख़ानदान मां ईंदो जंहिंजो ज़मीन ते नालो मोहम्मद आसमान ते नालो अहमद आहे तूं वञी थो वेझो वण परे हटी थो वञे सुभान अल्लाह उन वण खे तूं ॾिसी तोखां अॻ में हलियो बाद में तूं अॻ में हलियो वञे तोखां बाद में पोइ थी पोइ वण ईंदो सही अब्दुल मुतलिब तो फरमाए माई बेहोश थी किरी पई सुभान अल्लाह यूं मायूं डोड़ी उन्हीं के पानी में तो के चरियूं महचू किन बाहू पैर दबाया माई होश में आई पुछो मास माई तो के जिनड़िया या तो के मिर्गिया या तो के को असरा बले प्रशलो थींदो या शुगर हाई थींदी छा गाना माई चवण लगी साईं अब्दुल मुतलिब बीमार न खुदा जो कसम जी जवान जे ख्वाब जो ताबीर कम वो अल्लाह जो महबूब सामू तख्त ते अची बीठो जी माई तो बाबा ताबीर कयो ताबीर करण जो हक अदा करे छॾियो सुभान अल्लाह है रोए पई चारों दार छोड़े वार उन लकार पहाड़ में सुभान अल्लाह है रोए पई चारों दार छोड़े वार उन लकार पहाड़ में छोड़ो चाम जबल जामिया छोड़ो चाम जबल जामिया है मथा मेघ मल्हार छोड़े वार पुनल पहाड़ में रोए पई चारों दार छोड़े वार सुभान अल्लाह पुनल पहाड़ में सुभान अल्लाह है मुझे जो घुमन पभोर में अदा मुझे जो घुमन पभोर में अदा मुकान सूरहदार
सुभान अल्लाह सुभान अल्लाह है पुनला कार पहाड़ में अतियू शाह लतीफ तेला पिट जो घोट लतीफ तेला मत मत सुटर रख जसतार छोड़े मार पुनल कारण पहाड़ में सुभान अल्लाह पुनल कारण पहाड़ में यो दीन इन अल्लाह इस्लाम सुभान अल्लाह अल्लाह को दीन पुनला कारण पहाड़ में सुभान अल्लाह हाणे दीन जा चार थंब जेको महबूब दीन जो तार सुभान अल्लाह जेको साईं असांजे माइट प्यारे मौलवी अल्लाह जत नईमी मौजूद सो पेरू थंबा उन तीर सुभान अल्लाह इस्लाम जो पेरू थंबा वाक़ीमु सलात व आतु ज़कात वरकऊ मार्राकीन सुभान अल्लाह ज़कात खे ॾियो ऐं जमात सां नमाज़ अदा कयो सुभान अल्लाह जमात हज़रत हाणे साईं जो जलसो से मखदूम नूह सरवर रब ही जेको कड़े गवरो सरवर हुन ई वला वॾो जेको मखदूम नूह सरवर हाला मरकज गुजरियो मरकज सुभान अल्लाह हाला शहर में बगालियो हिकिड़ो आसी अब्दुल रऊफ भट्टी रहमतुल्लाह अलैह सोजन जो ताल्लुक पुराने हाला सां रंदो ठते माशाअल्लाह जानो गुरसो जॾहिं पोड़ो थियो असांजे लाड़ में जेके बि मौलूदियन में शागिर्द हुन जा हू मौलूद ठाहींदो बियो सेखारींदो सुभान अल्लाह मदाऊं ठाहींदो ऐं मदाऊं पढ़ण सेखारींदो ठटे वार खे चई जेकॾहिं मां मरी वञा त मूंखे मखली में दफ़न न कनि सुभान अल्लाह जो अदा आसी अब्दुल रऊफ माण्हू अलाए किथां किथां खणायो अचनि असांखे मकली में दफ़न कनि तूं वरी मकली खां भॻो वञी छा ॻाल्हि आहे की अदा सारी उमिरि ठटे में गुज़ारी आहे ठटे वार सां गुज़ारी आहे आख़िरी ॾींहुं किथे हा पुराणे हालात में गुज़ारण चाहियां थो असांजे लाइ छा हुकुम आहे की मूंखे खणी उते कोन्हे सुभान अल्लाह ठटे वारे साईं तूं असांखां कोन खॼ ॾाढो 160 किलोमीटर हाला परे पंध सुभान अल्लाह गाड़ी हुई 80 कोन पाण फरमाई ठंडे जा मुसलमानो हाला ताई अवाम जो बार खो ऐ ठंडे का कब्र खो हशर ताई अवा जा बार खल मा आसी अब्दुल रऊफ जो कम आए सुभान अल्लाह
ॻाल्हि सम्झ में आई न जॾहिं खयूं त मोनू जी अॻियां पोयां मोनू सुभान अल्लाह हाला हाला पुराने हाला में खुद नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया महबूब जा 4 यार आया सुभान अल्लाह केड़े दौर में जने मखदूम नो सरवरी नंढड़ो हो अरे फरई अगे उजू फरई सिखार तो याद पटियों अल्फाबेट से जी माए के ने वरी मेट सा वरी मुखिया हा बेट सुकाईदा साईं जने याद ना को फरई वो वरी सिलेट से हम तो के फरई याद आ फरई पहले दोस्तों पोस्टने टू पेरी फरयू उए वरी बेट सा वो बना से हम तुझी उम्र वधी अच्छा आओ तो मारनो समझो फरयू याद सो साईं फरई त बेट आयो लिखण को रुनो ऐं मखदूम नो सरवई हाली जरा कटी बेड़ी आई इन बेड़ी में हिकिड़ो जवान निकतो उन जी मां ख़बर मां खे वठी कि पुट हल तो के मदीने वाला साईं साईं जे अॻियां अची आयो हुजूर साईं वेठा ते यार वेठा जेको वठी वञण वारो हल सुभान अल्लाह साईं वाला सिद्दीक़ खंदा तो सरवरी वाला सिद्दीक़ खंदा वो महबूब ने पट्टी ते लिखियो सुभान अल्लाह फरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिखी त बहरहाल इते हुजूर भी आया आहिनि ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तों 4 यार भी आया जो वॾो इलाइक़ो शरफ वारो आहे आसी अब्दुल रऊफ भट्टी रहमतुल्लाह ने ओ इन लाइ अञा चओ त हिकिड़ी ॻाल्हि सुभान अल्लाह कावड़ बो तो कोन हल भली आहे भला बाजा साईं जो मदरसो साईं मोहम्मद शाह सैलानी रहमत उन जो मदरसो पुराने हालात साईं मुफ्ती मोहम्मद साले भुट्टो पंहिंजो महेश रहमतुल्लाह और साईं वटि पढ़जो बड़ो आलीशान मदरसो पर तड़े या हिकिड़ी हुई मुझा प्यारा मुसलमान भाइरो जॾहिं मुफ्ती मोहम्मद साले दस्तार कई दस्तार बंदी करे गोठ पियो वञे आयो स्टाफ ते तड़ ते त हिकिड़ो मल्ला फ़कीर बीठो सुभान अल्लाह सुभान अल्लाह पतन हो सुभान अल्लाह मोदी साहब बैठो अची सिद्धे घर में जो लिया क्या बा इन पतन जो मालिक केरा जो मल्ला फकीर है वो बीठो सम सही कुले ते अंदर की ये नाबो फरमे मल्ला फकीर टेम हिकड़ो बुलायो न मुसाफिर वेई ठकायो अवन जो नाल विचार कोने उन मल्ला फकीर पोइते ॾियारे ही साईं मुफ्ती मोहम्मद साले पढ़ियो आई पर ठरियो नहीं सुभान अल्लाह भला भला हो पढ़ियो आई पर ठरियो नहीं सही वरी वापस मदद से मोहम्मद शाह सैलानी के थी सही मल्ला फकीर ये तो पढ़ियो आई पर अञा कड़ियो नहीं सही जो पढ़ा वरी पढ़ाई पढ़ाई हाणे असां वारा जेके बोली में हाणे पढ़ी वरी पढ़ाई वरी समझ कर पढ़ाई का वरी भाई का मोकल वरती गोर तो वजा आयो त पुतन सागियो मल्लाब सागियो पुतन में वेठो थोड़ी देर खां पोइ लथो
चेता हिन जो केरु आहे हलण वारो पतन साॻियो मल्ला बि साॻियो माण्हू चयोसि ओहू मल्ला फ़कीर बीठो आहे साईं लथो अॻे कुल्हे ते हथ रखी झजूड़े पोइ अॼु अॻियां वधी सलाम करे चई मल्ला फ़कीर ॿुधाईंदा कयो टेम हिकिड़ो रखो मुसाफ़िर पसीजर खे तकलीफ़ न थिए अदा नाराज़ न थी जा तॾहिं बि मल्ला चयो चई मोहम्मद साले पढ़ियो बि आई कढ़ियो बि आई पर अञा बि ठरियो न आई साईं साले वरी आयो चई मोहम्मद शाह चईसि हाणे ठरबो कीअं पढ़ियो पाया कढ़ियो पाया ठरंदुसि कीअं साईं फरमायो मोहम्मद शाह ठारींदा अल्लाह वारा वञ उठ मुंहिंजा प्यारा दोस्तो साईं पंध करे नवाब सां आयो साईं खारी शरीफ वारा जेके नाले मिठे जा मुर्शिद साईं जा मुंहिंजा प्यारा उते ख़्वाजा यूसुफ रहंदो उन वटि आयो साईं हिकु ॿ चिलो करे अहिड़ो ठारियो फरमायूं हारी वञ ॻोठ आयो त पतन साॻियो हुयो अल्लाह बि साॻियो हुयो पाण पतन में वेही रहियो पतन देर कई साईं उछो फरमाई मतलब केरु आहे हिन पतन वारो चयो साम्हूं मल्ला बीठो आहे साईं अॻियां विया अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह हुन चयो वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह साईं फरमायो अदा मल्ला फ़कीर रंज न थिजा बेड़ी कॾहिं हल साईं ॻाल्हि ॿुध असीं मल्ला आहियूं आड़ियूं चाड़ियूं पतन जेको मिलंदो आहे उन मां अटो न वठंदो आहियूं बचनि जो हाणे कुझु माण्हू मटे खेलंदा हलनि हिकिड़ो तूं त पतन जो पूरो भाड़ो कोन भरी साईं चादर लाए मुफ्ती साले छॾे ओ सुमरा फ़कीर हलिया ओ चिट फ़कीर हलिया ओ ख़ासि कहिड़ी हलिया पतन वारो वीचारो ग़रीब आहे यार अटो वठंदो शाम जो बचनि जे लाइ अटो गॾु थियो वियो मूंसां गॾु पाण गॾिजी हलूं माण्हू मां भरे ॾिनई पतन तॾहिं हुन मल्ला चयो ॾिसी ॾिसी पढ़ियो बि आई करियो बि आई पर वाह जो तोखे ख्यारी वारे बुज़ुर्ग ठाहियो अल्लाह जा ॻाल्हि मूंखे जेका करणी जमात वारी साईं ख़्वाजा साईं पंहिंजो मखदूम नूं सरवरी सिद्दीकी हालत हमेशह जमात सलमान हिकिड़ी जमात ज़िंदगी में साईं जी कदा थी वई ख़लीफ़े कोन उथारो साईं कावड़ की ख़लीफ़ा उथारी आ विची जी नमाज़ निकिरी वई क़िबला अवा आराम में हुआ मां अवा खे उथारण मुनासिब कोन सम्झो पाण फरमायो ओ ख़लीफ़ा तोखे ख़बर आहे मां बग़ैर नमाज़ जे नमाज़ न पढ़ंदो आहियां हाणे करो खण ख़लीफ़े करो वज़ू वञ कब्रिस्तान वारनि खे 11 कुल कलम शरीफ़ 3 दफ़ा सलाह पढ़ी बख़्शे बख़्शकर उनखे चयो त साईं मखदूम नूह सरवरी सिद्दीकी जी नमाज़ अञा कान थी 2 ॼणा अवां उथी अचो जमा सां नमाज़ कोन पढ़े फ़कीर जो सलाम जा कुल पढ़ी साईं हाफ़िज़ खान सॼो कब्रिस्तान उथी सुभान अल्लाह ओ मूं वटि रहंदो हिकिड़ो हाजी नाता कान हाजी नाथो वियो माण्हू थोरी दागे कहिड़ी बिकिरी हलाई सदर वारनि सम्झो को बोली सही मां वीचारो बीठो कोन्हे हलूं हाणे पहिरीं रकात पढ़े अल्लाह अकबर करे रुको में वियो हाणे सोचण में मजबूर हो तस्वीर विसरी कि असां वारो मौलवी अलाए छा चवंदो आहे यादि कई पर समी अल्लाह होने में हमी न उते अल्लाह
हर जगह ते अल्लाह नमाज नमाज पूरी कई सलाम वारी बस दुआ करे वरी सुनत घर मता पोया पुछा सुभान अल्लाह सजो मुकाम उठिए सबरी सही उठा नमाज पढ़ी ये सही नमाज पढ़ी सलाम मरा फरमायो हाने आवा के इजाजत नहीं फरी सुभान अल्लाह सही ख्वाजा गुलाम फरीद रहमतुल्लाह अलैह नमाज जो एडो पाबंदो से ख्वाजा गुलाम फरीद जो मुदा प्यारा मुसलमान भाईरो कनी जमात सां नमाज कंदा न कयाई हिकड़ो दफो वियो पे हिकड़ो गोठो साईं जो सांझी जी नमाज ते पंहिंजी जमात सां नमाज ओ सॼो गोठ साईं गैर मुसलमान घर हिकड़ो साईं वेठो वेठो किथां भांग जो पाड़ो वीर जी वारो जो पाड़ो गैर मुसलमान वो तो मुसलमान गैर मुसलमान आऊं हमारो खलीफो हाजी बजी नवाब साहब आगे वयो बा मस्जिद हिकड़ी पुरानी उते नई मस्जिद ठही मानू करे गए हाजी मुबारक ले अदा मुबारक हुजन नई मस्जिद ये चाचे जी खुदा पिटाया बाकी असा तुम को ने 18 जरी किलो अजकल एरो हाल है मेलन मलाखन में सबर खुदा जो कसमा कई कई बाराड़ी जी गोठ में वजो ना त सौ सुबह तो मुसल दरी कोनी दरवाजो कोनी मस्जिद में डब मोरी गा बकरियों अंदर गधा अंदर कुत्तो बिल्लो अंदर मुसलमान तो के शाबस हुई जो मेलन मलाखन में बियन शयन में तो लख लुटाए तो के एतरी हिम्मत ना आई जो के मस्जिद में खरीदो मुसलमान सुभान अल्लाह ये मस्जिद में चटाई बैठी कुरान बसी एडा मोहर नाराज हर के गाल कोलो के अक्सर वो हिन्ने कमा माई मस्जिद अल्लाह हिदायत प्यारा मुसलमान भाईरो खुदा दे घर दी खिदमत करो खुदा पंहिंजे घर के आबाद कर दे सदके अवा जा घर आबाद फरमाए सुभान अल्लाह